जी नाज़रीन, जी हिन वक़्तु असां मौजूद आहियूं परालोअ ॻोठ क़ाइम दीन उढाए प्राइमरी स्कूल में, जिते बुनियादी सहूलतूं न हुजण सबबि अचो त शागिर्दनि खां व्यूज़ वठूं। असांखे कुर्सियूं बि न आहिनि ऐं सोलर प्लेट बि न आहे। थधे पाणी जी सोलह पए ऐं सोलर प्लेट बि न आहिनि ऐं कुर्सियूं बि थोरियूं आहिनि। उस्ताद बि इलाही आहिनि, शागिर्द बि इलाही आहिनि। बि कान्हनि, असांजे उस्ताद बि इलाही आहिनि, सोलर प्लेट बि न आहिनि, शागिर्द बि इलाही आहिनि। असांखे बाथरूम बि ज़रूरत आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो इम्तियाज़ अहमद आहे। उढा स्कूल जो जेको आहे उहो चेयरमैन आहे SMC जो। जीअं त असांजा 15 तक़रीबन कमरा आहिनि ऐं पौणा जेको आहे 400 या 500 शागिर्द आहिनि ऐं 12-15 उस्ताद आहिनि। सो सभई जेके आहिनि शागिर्द तमामु परेशान आहिनि, उस में वेठा पिया पढ़नि ऐं हिन वक़्त ताईं फर्नीचर जो कोई बि अहिड़ो सुठो को इक़दाम न थियो।